ला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदा शबाब अहलिल जन्नत अल हसन वल हुसैन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अज 8 मुहर्रमुल हराम 1446 हिजरी मुताबिक 4 जुलाई 2025 जुमे जो बाबरकत ॾियारो रब खे राज़ी करण जी नियत सां जुमे जो फर्ज़ अदा करण लाइ मस्जिद में गॾु थिया आहियूं। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला फ़ज़ाइल हसनैन करीमैन ऐं आशूरा जी फज़ीलत बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॿुधण ॿुधाइण खां बाद में सभिनी खे अल्लाह सां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला जा किरोने करम ऐं एहसान आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इहे ॾोहिटा शहीद जेको बि थिए, पोइ शुहदाए बदर हुजनि, शुहदाए उहद हुजनि, शुहदाए करबला हुजनि, जेके सहाबा किराम अहल बैत जेके बि शहीद थिया उन्हनि जे लाइ अल्लाह जी फज़ीलत बयान फरमाई आहे। फरमाई त वला तक़ूलू लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाहि अमवातुन बल अहयाउन वलाकिन ला तशउरून। सूरत बकरा। फरमाई जेके अल्लाह जे रस्ते में क़त्ल कया विया उन्हनि खे मुअल न चओ, बल अहया उहे हय ज़िंदा आहिनि, वलाकिन ला तशउरून तव्हां नथा सम्झो। अल्लाह जे रस्ते में वफ़ात करे वञे क़त्ल कयो वञे उहो मुअल न आहे। अल्लाह जे क़ुरान में जॾो ज़िंदा आहे। अॻिते सूरत आल इमरान में बयान फरमाई त जेको अल्लाह जे रस्ते में क़त्ल कयो वियो उनखे मुअल चओ त न, पर मुअल सम्झो बि न। हाणे सवाल पैदा थींदो जेकॾहिं जहिड़ो आहे त पोइ खाधो पीतो अल्लाह सिंह जो बयान फरमायो। फरमाए ला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता, जेके अल्लाह जे राह में क़त्ल कया विया उन्हनि खे मुअल न सम्झो, बल अहया बल्कि जहिड़ा आहिनि, इंद रब्बिहिम युरज़कून रब वटां खेनि रुज़्क़ मिले थो, फरहीन बिमा आताहुमुल्लाह जेको अल्लाह रिज़्क़ ॾियनि थो उन ते ख़ुशि बि आहे। पोइ शहीद करबला सैयदना हुसैन रज़ी अल्लाह अन्हु हुजे, पहिरीं मुहर्रम जो शहीद सैयदना उमर फारूक हुजे, शुहदाए बदर हुजनि, शुहदाए उहद हुजनि, इन्हनि सभिनी लाइ अल्लाह फरमाए त मुअल न चओ, मुअल न सम्झो, अल्लाह वटां इनखे रिज़्क़ मिले थो, जहिड़ा आहिनि अल्लाह जे ॾिनल रिज़्क़ ते ख़ुशि बि आहे। शहादत असांखे सेखारे थी त असां बि हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु लाइ हुज़ूर फरमायो सय्यदा शबाब अहलिल जन्नत अल हसन वल हुसैन, जन्नत जे जवाननि जा सरदार हज़रत इमाम हसन इमाम हुसैन, सय्यद शुहदा अमीर हमज़ा शहीदनि जा सरदार नबी साईं जो चाचो सैयदना अमीर हमज़ा आहे। इस्लाम ख़ातिर उन जान ॾिनी। अहिड़ी शहादत हज़रत अमीर हमज़ा जी। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु खे बाग़िन क़त्ल कयो, शहीद कयो। करबला में त 3 ॾींहं पाणी बंदि थियो न। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जो 40 ॾींहं पाणी बंदि थियो। मज़लूम मदीना सैयदना उस्मान 3 ॾींहंनि वारो जीअं शहीद आला मर्तबे मक़ाम वारो आहे, जंहिंजो 40 ॾींहं अल्लाह जे दीन जी ख़ातिर पाणी बंदि थियो, उहो बि त शान मक़ाम वारो आहे। उन जी बि त अज़मत आहे। अहले सुन्नत वल जमात सहाबा किराम असांजी हिकिड़ी अखि, शुहदाए करबला असांजी ॿी अखि। इहे ॿई जीअं जान पखी खे 2 पर हूंदा तॾहिं उॾरंदो, हिकिड़ो पर हुब्बे साहब आहे, ॿियो पर हुब्बे अहल बैत आहे। साहबा जी मोहबत अथसि त बि कामयाब थी वियो, अहल बैत जी मोहबत अथसि त कामयाब थियो। जेकॾहिं का हिकिड़ी खुटल अथसि नाकाम। साहबा किराम जी मोहबत अथसि ऐं अहल बैत जी मोहबत अथसि, इहो कामयाब आहे। जेकॾहिं अहल बैत जी मोहबत अथसि नाकाम आहे, अहल बैत जी मोहबत अथसि साहबा जी मोहबत अथसि त बि नाकाम आहे। इस्लाम नालो आहे साहबा ऐं अहल बैत जी मोहबत जो, उन्हनि जे मथां जान कुर्बान करण जो। अन ज़ैद इब्न अरकम रज़ी अल्लाहु अन्हु अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल लि अली व फातिमा व हसन व हुसैन अना हरबुन लिमन हारबहुम व सलमुन लिमन सालमहुम। मिशकात शरीफ हदीस आहे त हज़रत ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो त
त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बीबी फातिमा लाइ, हज़रत अली मुर्तज़ा लाइ ऐं हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन लाइ फरमायो त जेको इन्हनि सां जंग कंदो मां मोहम्मद उन्हनि सां जंग कंदो, जेको इन्हनि सां सुलह कंदो ठाह कंदो मुंहिंजो उन सां ठाह। एॾी वॾी फज़ीलत वारा आहिनि। हज़रत उम्मे फज़ल बिनतुल हारिस फरमाए थी त मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश थियमि। मां साईं जन खे अर्ज़ु कयो, साईं मूं ख़्वाब ॾिठो आहे पर ॾुखियो ख़्वाब आहे, अणाओ ख़्वाब आहे। पाण खे ॿुधा ॾुखियो ख़्वाब आहे, तव्हांजे बारे में कीअं ॿुधायां? ॿुधा चएसि मूं ख़्वाब ॾिठो आहे तव्हांजे जिगर जो टुकड़ो कटिजी मुंहिंजी झोली में पियो आहे। पाण फरमाए ॾुखियो त कोन्हे, मुंहिंजी न्याणी बीबी फातिमा खे अलाह साईं बचो ॾींदो, उनजी परवरिश तूं कंदीअ, इहो त ख़ुशी जहिड़ो आहे। तोखे जेको आहे हज़रत हुसैन जी परवरिश मिलंदी, इहा त ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं वाकई ईअं थियो, हज़रत बीबी फातिमा खे हज़रत हुसैन ॼाओ ऐं उम्मुल फज़ल बिनतुल हारिस खे परवरिश मिली। चए हिकिड़े दफ़े आउं संभाल कंदे खणी आयासीं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे झोली में अची रखियुमि, पाण हुन सां खेॾनि पिया, मुस्कुराइनि पिया। पोठाण खां वधीक ॾोहिटाण, न्याणी जो औलाद अञा घणो वणंदो अथव। अजीब हिकिड़ी फितरत आहे, पुट जो औलाद वारिस आहे पर न्याणी जो औलाद अञा घणो थो वणे। पोइ साईं जन सां खेॾनि पिया, ॻाल्हि मटी, थोरो साईं जन अखियुनि मां पाणी अची। उम्मुल फज़ल बिनतुल हारिस अर्ज़ु कई थी, फिदा का बि अमी या रसूलल्लाह, मुंहिंजा अबू अमामा ते क़ुर्बान थी तव्हांजे अखियुनि में घोड़ा। चए मूंखे जिब्राइल हींअर ॾसियो, चए तुंहिंजे बचे खे ही माण्हू मारींदा, शहीद कंदा, क़त्ल कंदा। चए हिन हुसैन खे? चए हा। ऐं उहा ॻाढ़ी मिटी करबला वारी बि मूंखे जिब्राइल खणी ॾेखारी। शहादत जी हुज़ूर साईं खे अॻे ई ख़बर पइजी वई त हे दीन हक़ तां अलाह जी राह में क़ुर्बान थींदो। दीन क़ुर्बान न कंदो, पंहिंजी जान क़ुर्बान कंदो। हज़रत बुरैदा खां इहा रिवायत आहे। ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, अन उमर रज़ियल्लाहु अन्हु रायतुल हसन वल हुसैन अला आतिकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्तु निअमल फर्स तहतकुमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निअमल फारिसान। हज़रत उमर साईं फरमायो त हज़रत हसन ऐं हुसैन खे नबी साईं जी कुल्हनि ते सुवार ॾिठो। हिकिड़े कुल्हे ते हज़रत हसन साईं, ॿिए कुल्हे ते हज़रत हुसैन साईं। चए मन वाह जी सुवारी अथव तव्हांजे हेठां, वाह जो तव्हांखे सुवारी मिली आहे। मदीने वारे मीर फरमायो सुवार बि भला आहिनि। पाण फरमायूं सुवार बि भला आहिनि, रुगो सुवारी भली कान्हे, सुवार बि भला आहिनि। इहा फज़ीलत आहे सैयदना हसन जी, इहा फज़ीलत आहे सैयदना हुसैन रज़ियल्लाहु अन्हु। हुज़ूर साईं फरमायो त हज़रत हसन जे लाइ इहो बिस्रमाननि जे ॿिनि वॾनि टोलनि में ठाह कंदो, खून रेज़ी ख़त्म कंदो। ऐं हज़रत हुसैन, हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं ख़िलाफ़त संभाली, कुझु महीननि खां पोइ हज़रत अमीर मुआविया खे ख़िलाफ़त ॾेई मुस्लमान जे तकरार खे ख़त्म कई। हुज़ूर जे दुआ जो नतीजो त मुस्लमाननि में ठाह जो सबबु हज़रत हसन बणिजो। ऐं इन्हनि हुज़ूर जे ॾोहिटनि जी फज़ीलत मिशकात शरीफ जी हदीस आहे, फरमाए अल हुसैन मिनी अना मिनल वाना मिनल हुसैन, हुसैन मूं में जाए, मां हुसैन में जाए। अहब अल्लाह मन अहब हुसैन हुसैन, अल्लाह साईं उन सां मोहब्बत कंदो जेको हज़रत हुसैन सां मोहब्बत कंदो। सा अहल बैत सां मोहब्बत बि ईमान जो हिस्सो आहे। फरमाए हुसैन सिबतुम मिनल असबात, मुंहिंजे ॾोहिटनि मां हुसैन ॾोहिटो आहे। हुज़ूर खां पुछियो वियो, साईं तव्हांखे पंहिंजे ख़ानदान मां वधीक केरु प्यारो आहे? पाण फरमाए हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन। पाण हज़रत बीबी फातिमा खे फरमाईंदा उद इली इब्नैया, मुंहिंजा बचड़ा त मूं ॾे मोकिल। इन्हनि खे सर कर हज़रत हसन ऐं हुसैन खे, फया शुमुहुमा वया दुमुहुमा, पाण उन्हनि खे चुमियो ॾींदा, भाकुर पाईंदा, छो त मदीने वारे मीर खे ख़बर ई अलाह जे राह में क़ुर्बान थींदा। एॾा प्यारा, अॼु बि ॾोहिटा प्यारा आहिनि। तव्हां ॾिसंदव पोटनि खां ॾोहिटा वधीक प्यारा, ऐं हुज़ूर खे बि प्यारा, इस्लाम लाइ क़ुर्बान थींदड़। हिकु दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में ख़ुतबो पे ॾिनो, हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन अचनि पिया, नंढड़ा ॿार, ॻाढ़ियूं कमीसूं पहिरियल हुजनि, अचनि जो पिया त हाणे थाबड़जनि पिया, किरनि पिया। पोइ या त मजमो घणो तॾहिं माण्हू किरी पवंदो आहे, या कमज़ोर माण्हू किरंदो ईंदो आहे। पाण उहो पंहिंजी बयान बंदि करे, ख़ुतबो बंदि करे वञी खयो। पाण फरमाए अलाह सच फरमायो, इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, माल ऐं औलाद आज़माइश आहे। हिन जो थाबड़जण मूंखां बढ़िया शहादत करबला असांजे सबब छा थी? हक़ जे लाइ
पान कुर्बान दिजे, बच्चा कुर्बान दिजन, पर जालिम जे हथ ते बैत न कजे। बैत छा आहे? वोट ॾियण। हुकुमरानी न यजीद जी हुकूमत जो इनकार कयूं, ॿियो छा कयूं? उन वक्त बैत ही असां वटि वोट जी पर्ची आहे। यजीद खे चयूं त सिर्फ कटजी वञे, तुंहिंजे हथ ते बैत न कंदासीं। इहा ई असां वटि अब उन्हनि यजीदनि जी हुकूमत आहे। पाणी बंदि, हर शइ बंदि, असां वरी बि उन्हनि खे वोट ॾियो था अचूं। पोइ माना असां हुसैनी त थियासीं कोन। असांजे शहादत करबला असांखे सबक थी सेखारे त असां हक़ ते हलूं। ज़ालिम जे हथ ते बैत करण खां, वोट ॾियण खां इनकार कयूं, पोइ जान वञे त वञे हली, बच्चा कुर्बान थियनि त थियनि, पर ज़ालिम जे हथ ते वोट न कयूं। अब ईअं असां कयूं था न? असां भत जी प्लेट ते विकामूं था वञूं। 15 सालनि खां 17 सालनि खां वठी जे हिन असांजे सिंध सभाजड़ी खे लुटियो, असां वरी बि उनजे पुठियां वरी बि भत जी प्लेट ते जीअं जीअं पिया कयूं। पोइ त बेवकूफ़ क़ौम असांजूं आहिनि। हक़ ऐं सच लाइ ॻाल्हाइबो, जान वञे त वञण ॾीस। शहादत करबला इहो सबक सेखारियो आहे। हज़रत हुसैन खे कहिड़ो लाचार हो, पंहिंजा बच्चनि समेत वञी कुर्बानी ॾिनी। हुनखे पंहिंजी का जाओ जलाल खपे पियो न? हुन इहो सबक सेखारियो त दीन इस्लाम लाइ, नाने मोहम्मद जे दीन लाइ कंहिं ज़ालिम रहज़न कातिल फासिक जे हथ ते बैत न कबी, उनखे वोट न ॾिबो। पोइ जान वञे, बच्चा वञनि, ॿार सभु कुर्बान थियनि त भली कुर्बान थियनि। इन लाइ जेकॾहिं असां हुसैनी बणिजऊं त यज़ीद जो इनकार कयूं। हुसैनी चइबो आहे हर हक़ जे काफ़िले ते बीहंदड़ शख़्स खे। यज़ीदी चइबो आहे ज़ालिम जे टोले में बीहंदड़ शख़्स खे। जेके हुकुमरान ज़ालिम करब जे टोले ते बीठा आहिनि, यज़ीदी आहिनि, हुसैनी न आहिनि, भली दावा कनि, कूड़ा आहिनि। अफ़ज़ल कलिमत हक़्क़िन इंद सुल्तानिन जाइर, मदीने वारे मीर फरमायो, जिहाद जो कलमो जेको अफ़ज़ल में जिहाद हुआ है, अफ़ज़ल जिहाद कलिमत हक़्क़िन इंद सुल्तानिन जाइर। मदीने वारे मीर फरमायो त अफ़ज़ल जिहाद आहे ज़ालिम जे आॾो हक़ चवण, इहो अफ़ज़ल जिहाद। असां नहीं चुप करे बीठा आहियूं। अब अबू पोएं जुमे ते दसियो त इस्लाम कुरान और सुन्नत जो कानून आहे त न्याणी जवान खे परणायो, ज़िना न थींदी। 18 साल किथां जो कानून आहे? कुरान और सुन्नत जे खिलाफ बगावत जा कानून पिया पास थियनि। IMF ऐं यहूद हनूद खे राज़ी करण लाइ कानून पास पिया थियनि। वो अॻे बि ऐलान कयो त असां निकाह पढ़ंदासीं, भली 18 साल खां अॻे केरु पढ़ाए। इन्हनि जे कानूनी रजिस्टर जी का बि हैसियत कान्हे का। जेसि ताईं जान आहे इन इस्लाम लाइ रहंदी, ऐं जेकॾहिं इन दीन हक़ लाइ कुर्बान थी त घोरी जान जतन। जेकॾहिं अवाम उथी पए ज़ालिम खे ताक़त ॾींदड़, असां ग़रीब आहियूं, ज़ालिम जे आॾो उथी पवनि त ज़ालिम करप्ट बीह न सघंदो। ज़िंदगी मौत, IMF जा शराइत बि ग़रीब माण्हू ते, टैक्स बि ग़रीब माण्हू ते, बिजली जे बिलनि जो वज़न बि ग़रीब माण्हू ते, बिजली बि ग़रीब लाइ कान्हे का, गैस बि ग़रीब लाइ कान्हे का। अब सदर जी 5,000 यूनिट फ्री, आर्मी चीफ जी बिजली फ्री, चीफ जस्टिस जी बिजली फ्री, गैस फ्री, पेट्रोल अनलिमिटेड। अची तव्हांखे उन्हनि खे कहिड़ी ख़बर त बिजली महांगी थी आहे, गैस महांगो थियो आहे, पेट्रोल महांगो थियो आहे, उन्हनि खे आहे कहिड़ी ख़बर? उन्हनि खे अनलिमिटेड फ्री आहे। ग़रीब गरीब मरंदो पियो वञे, इहो यहूदी नज़रियो आहे, इस्लामी नज़रियो न आहे। केसि ताईं कुर्बानी ॾींदो एतिरो थींदो। हक़ जे लाइ कंधु कटिजी वञे, इनखे हुसैनी चइबो आहे। ज़ालिम जे आॾो कंधु झुकी वञे, यज़ीदी टोलो आहे, पोइ केरु हुजे। हाणे सवलो कमु आहे, ईअं कोन्हे त जेकॾहिं 40 बेगूं मुहर्रम में विराईंदी हुसैनी थी वियो, न न। हक़ जे लाइ जेकॾहिं बीठो रहियो, इहो हुसैनी आहे। ज़ालिम खे ललकारियई, करप्ट माफिया के ललकारियई, गरीब अवाम जे कातिल रहज़न क़ौम के ललकारियई, इन्हनि ज़ालिमनि जाबिरनि आमिरनि के ललकारियई, इहो हुसैनी आहे। इन्हनि ज़ालिमनि जे आॾो झुकी पियो, इहो यज़ीदी आहे। थोरो कम आहे, सफ़ा आसान। हज़रत हुसैन पंहिंजे लाइ न लड़ियो, अवाम लाइ विड़ियो। ऐं ॿियो आशूरा जो ॾींहुं, 10 मुहर्रम जो ॾींहुं, इन ॾींहं जी फज़ीलत हुज़ूर फरमायो, जेको 10 मुहर्रम जे ॾींहुं रोज़ो रखे, 10,000 हाजिन, 10,000 मलाइकन, 10,000 शहीदन, 10,000 उम्रे कंदड़नि जो सवाब मिलंदो। 10 मुहर्रम जो रोज़ो रखे, 10,000 हाज कंदड़नि जो, 10,000 उम्रे कंदड़ शख़्सनि जो, 10,000 शहीदन जो, 10,000 मलाइकन जे इबादत जेतिरो सवाब मिलंदो। सवा केॾो फज़ीलत आहे। पोइ सहाबा किराम अर्ज़ कयो, साईं इहो ॾींहुं त यहूदी ईसाई बि रखंदा। पाण फरमाइंदा आहिनि
लैन बकी तो इला काबिल ला असुमन यौम तासे जेकरे जिंदगी मुके साथ दिनो त आइंदा नाई जो रोजो रखंदासी छो त यहूदी जी मुखालफत करनी है तने करे इस्लामी है या नाई दही रोजो रखे या दही यारी रोजो रखे माने हिकड़ो न रखे यहूदी भी न दही नी जी इज्जत कंदा हजरत मूसा अलैहि सलाम हजरत इब्राहिम अलैहि सलाम हजरत ईसा अलैहि सलाम हजरत आदम अलैहि सलाम दही मुहर्रम ते जावा हजरत इब्राहिम अलैहि सलाम जी बाह जन्नत गुलजार थी दही मुहर्रम ते हजरत अयूब अलैहि सलाम बीमारी मा शिफा मिले दही मुहर्रम ते क़यामत कायम थींदी दही मुहर्रम ते खोर सारा वाक़िया दही मुहर्रम ते थिया ऐं अॻिते हली थींदा ये सब हक़ ऐं सच जी अलामत ऐं अलम बरदारी है तंहिंजे करे असां कोशिश कयूं इन दही मुहर्रम ते रोज़ो भी रखूं मदीने वाले मीर फरमायो जेको मम वसा ले अहली जेको पंहिंजे घर वारनि ते दही मुहर्रम जे ॾींहुं खाधे पीते में कुशादगी करे अल्लाह ने सॼो साल उनजे घर में खाधे पीते जी कुशादगी कर इहो त सवलो कमु आहे भाॼी ॾी सुठी वठी अचो फिर फ्रूट वठी अचो हिकिड़ो ॾींहुं ठाहे अल्लाह सॼो साल तौफ़ीक़ ॾींदुसि जेको माण्हू दही मुहर्रम जा रोज़ा रखे अल्लाह तबारक व तआला उनजे साल जा गुनाह माफ़ कंदो जेको माण्हू दही मुहर्रम वारे ॾींहुं 4 नफ़िल पढ़े अलहम्द सां गॾु 50 दफ़ा सूरत कुलोला पढ़े चईं रकातुनि में अलहम्द सां गॾु 50 दफ़ा सूरत कुलोला 50 साल गुज़रियल सालनि जा गुनाह माफ़ थींदा 50 साल ईंदड़ सालनि जा माना 100 सालनि जा गुनाह माफ़ थींदा 4 नफ़िल भला अधु कलाक लॻंदो ॿियो छा 50 दफ़ा कुलोला आयतूं ई 3 सूरत इख़लास तंहिंजे करे इहे अमाल करण जहिड़ा ॾही मुहर्रम जे ॾींहुं कंहिं यतीम जे हथ ते शफ़क़त ऐं प्यार सां हथ रखे उनजे मथे जेठां जेतिरा वार ईंदा अल्लाह साईं ओतिरियूं नेकियूं लिखी छॾींदा शुहदाए करबला सैयदना हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जी शहादत असांखे दर्स छा थी ॾिए त असां ज़ालिम ऐं फासिक जे हथ ते बैत न कंदासीं उनखे वोट न ॾींदासीं ख़ुदि तो जवाब केरु आहे अलाह थोरी आहे ऐं शहादत एॾी अजीब शइ आहे जंहिंजे करे मूं तव्हांखे सवेर ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी दिलि चाहे थी अल्लाह जे रस्ते में शहीद थी वञा वरी हिन जिस्म में रूह अल्लाह मोटाइजे वरी शहीद थी वञा वरी अल्लाह ज़िंदगी ॾे वरी शहीद थी वञा 3 दफ़ा मदीने वारे मीर फरमायो 3 दफ़ा ऐं इन शहादत जे करे सैयदना हसन जो ऐं हज़रत हुसैन जो मर्तबो थियो फरमायो मदीने वारे मीर अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बिहुमा अल्लाह साईं मां हसन हुसैन सां मोहब्बत कयां थो तूं बि मोहब्बत करी हुजूर पंहिंजे इन ॾोटर जी सिफारिश कई अल्लाह वटि अहल बैत में केरु पहिरीं घरवारी पोइ सैयदना हसन हुसैन हज़रत अली खे ऐं बीबी फातिमा खे साईं चादर पंहिंजी बि वेड़े फरमाए अल्लाह साईं हिननि खे बि मुंहिंजे अहल बैत में शामिल कर पोइ अल्लाह साईं में शामिल कयो ऐं अहल बैत खां अल्लाह साईं पलीतियूं बुरायूं ख़त्म करे छॾियूं इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा अल्लाह साईं इरादो करे थो त अहल बैत खां पलीतियूं दूर करे उनखे पाक साफ़ करे उहे त पाक साफ़ थी विया पर उन्हनि असांखे दर्स इहो ॾिनो त ज़िंदगी वञे जान कटिजी वञे पर ज़ालिम जान न झुके हवा इरादो आहे न हक़ चइबो पोइ भली वॾेरो हुजे मुजेरी हुजे ख़ान हुजे छा थिए क़ुरान और सुन्नत जे ख़िलाफ़ जे करे को सुप्रीम कोर्ट कानून पास करे असांजी क़ौमी असेंबली पास करे सिंध असेंबली पास करे इन सभिनी जी इंशाअल्लाह मुखालफ़त कई आई कंदासीं तख़्तेदार ते बि कंदासीं सूली ते बि वेठा हूंदासीं त बि कंदासीं इंशाअल्लाह इहा शहादत करबला ई त सेखारी आहे रुगो शहादत करबला कोन्हे त चांवरनि जो बेगू खाधव लंगर में लायो शहादत थी वई इहा न आहे हक़ ऐं सच लाइ लड़णु इनखे हुसैनी किरदार चइबो आहे ज़ालिम सां विढ़णु करप्ट माफ़िया जे ख़िलाफ़ ॻाल्हाइणु अब हाणे आईंदा त उम्मीद आहे तव्हां सिखी विया हूंदा कहिड़ी हालत आहे असांजी गटरनि जी हालत ॾिसो मुल्क जी हालत ॾिसो असांजे इलाइक़नि जी हालत ॾिसो को बि न आहे शिकारपुर कंदकोट में नंढड़ा मासूम गोरकी साइड बचड़ा मासूम खयो था वञनि ज़ालिम उन्हनि खे कुटनि पिया नौजवान इश्क में हो मायूं थियूं ॻाल्हाइनि हिकिजी वञनि था न दाढ़ी ने कुझु हुननि खे कुटनि पिया डंडा हणनि चवंदा किरोड़ ॾियो इहे असांजे हुकुम खां परे एॾा वॾा आहिनि तव्हां वटि सभु कंट्रोल आहिनि अब फौजी ऑपरेशन थे जमीयत उलमा इस्लाम जो मुतालबो के फौजी ऑपरेशन थे जे न थे अमुन लॻो पिया मुराद अली शाह साहब अमुन कोने को अमुन आहे त तूं घुमी ॾेखार अलामा राशिद मोहम्मद चयो मुराद अली शाह सिंध लथे खां पोइ शिकारपुर कंदकोट जेकब आहे तूं वञ बिना प्रोटोकॉल जे पंहिंजे बचड़नि सां वञ साबित मोदी तोखे ॾिसंदासीं सीएम सिंध वञे आईजी सिंध वञे असां वारा करप्ट कामोरा वञनि हितां त सदर वञी ॾेखारे बिना प्रोटोकॉल जे सलाम कयो हिननि जे वस पुॼे त पखी परिंदड़ खे बि रोके छॾी ज़ालिम ऐं करप्ट निकिरंदा आहिनि सैयदना उमर फारूक कीअं बादशाह में रूम जो सफ़ीर आयो मिलण पोइ चइबो बादशाह तव्हांजो चई हींअर मंझंदि जो निंड जो टाइम पियो आहे फिलाणे वण जे हेठां सुतो पियो हूंदो उहो वियो
उन वण जे हेठां मिटीअ जे कंहिं पथरड़े ते टेकड़े सुतो पियो गहरी निंड में। पोइ उन रूम जे सफ़ीर चयो, अरबी जा लफ़्ज़ सब किताबनि में ॿुधो, हाणे कटे छॾियो ज़ालिमनि। अमिनत फअदलत वनिमत या अमीरल मोमिनीन, चए तो अमन कयो, हाणे तोखे को बि खौफ़ कोन्हे, खूब निंड कर, का परवाह कान्हे का। हे नथा अकेला घुमी सघनि ज़ालिमनि। मासूम बचड़नि जो क़त्ल थिए पियो, जुई नथी चुए। तंहिंजे करे इहे सभु ज़ालिम यज़ीदी किरदार जा मालिक आहिनि। सवे भली न्याज़ जूं देगूं लाइ इन्हनि जूं क़बूल न आहिनि। जेको हक़ ते बीठो आहे, भली हिकिड़ी घड़ी देगड़ी बि हिकिड़ी प्लेट बि क़ुर्बान करे, इन जी क़बूल आहे, हिन करप्ट ज़ालिमनि जी क़बूल न आहे। तंहिंजे करे क़ुरान और सुन्नत जे ख़िलाफ़ बिल पास कंदा, इंशाअल्लाह उलमा जी मुखालफ़त कंदा। हक़ जे लाइ लड़ण इहो हुसैनी किरदार जो मालिक आहे। ज़ालिम ख़िलाफ़ लड़ण इहो हुसैनी किरदार जो मालिक आहे। ज़ालिम जे आॾो ख़ामोश थी वियण इहो यज़ीद आहे, पोइ केर बि हुजे, पोइ घणी केॾा बि नाला हुसैनी सॾाए। तंहिंजे करे दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला जेको मूं चयो इन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।